हज़रत शेर ख़ुदा अली अल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी जेका पसंदीदा यानी जे उन्हनि जी ख़्वाहिशात आहे उन्हनि मंझां उन्हनि जी पसंदीदा ख़्वाहिश इहा आहे त गर्मी जा रोज़ा उन्हनि खे पसंदि यानी चइजे त उन्हनि इबादत रोज़े खे एॾो इंजॉय कयो जो उन्हनि जी ख़्वाहिश हूंदी हुई त ततल ॾींहुं हुजे शदीद गर्मी हुजे ऐं मां अल्लाह जी ख़ातिर पंहिंजो पाण खे खाइण पीअण ऐं हक़ जी अदायगी घर वञण खां पंहिंजो पाण खे रोकियां। यानी हाणे अंदाज़ो लॻायो जेको कमु जेॾो तकलीफ़ देह जेको अमल नेक अमल हज़रत इब्राहिम बिन अदम रहमतुल्लाह अलैहि जो फरमान यादि अचेव त जेको अमल दुनिया में नेक अमल जेॾो ॾुखियो हूंदो क़यामत वारे ॾींहुं नेकिन जे पलड़े में ओॾो वज़नी हूंदो त पोइ हज़रत अली करमल्लाहु करीम जन गर्मी जे रोज़नि खे पसंदि कयो आहे ऐं उहे बि नफ़ली रोज़ा पर ही त रमज़ानुल मुबारक जा फ़र्ज़ रोज़ा आहिनि ऐं इन खां त कोई इहो बि न आहे कुतिब अलैकुम सियाम अल्लाह ताला फरमाए तव्हां ते रोज़ा फ़र्ज़ कया विया ही फ़र्ज़ रोज़ो आहे इन जी अदायगी अहिड़े पुरतपाक तरीक़े सां नाज़रीन हुजे जो छो त ॾिसो तव्हीं असीं कमरनि में बंदि थी सघूं था तव्हीं असीं लिकी सघूं था मगर रब्बे काइनात जल जलालहू नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद क़ुरान पाक में रब्बे काइनात फरमाए तव्हांजी साह वारी रग खां बि वधीक रब्बे काइनात वेझो आहे उहो त तव्हांजी कंहिं बि हरकत खां बेख़बर न आहे बाख़बर आहे त पोइ रोज़े में अहिड़ो अंदाज़ हुजे जो जंहिं रोज़ा फ़र्ज़ कया आहिनि ॾिसे ऐं फ़रिश्ता ॾिसनि त वाक़ई यार रोज़े जो हक़ त इन अदा कयो आहे छा त ईअं थो महसूसु कराए जो रब तबारक व ताला तोहफ़ो ॾिनो ऐं वठे थो छा ईअं न आहे त तव्हांजो को मिट को माइट को अज़ीज़ को प्यारो तव्हांखे को तोहफ़ो ॾे गिफ्ट ॾे चाहे उनजी रक़म केतिरी बि हुजे थोरी खां थोरी रक़म हुजे घणे खां घणी हुजे केॾी बि वधीक हुजे पर जेकॾहिं तोहफ़ो तव्हांखे मिले थो छा तव्हांखे ख़ुशी न थींदी आहे वठण महिल तोहफ़े खे तव्हां वठी करे पंहिंजी दिलि में राहत महसूसु न कंदा आहियो वाक़ई कंदा आहियो जेकॾहिं कंदा आहियो हीअ बि त तोहफ़ो रब्बे काइनात जल जलालो अव्हांखे अता फ़रमायो आहे छा न मज़ो हुजे जो रोज़ो रखण वारो रोज़ो रखे उन जी शिदत हुजे बुख बि ॾाढी लॻल हुजे ऐं पोइ वरी चवे त मुंहिंजा रब तुंहिंजो शुकुर जो तो मूंखे अहिड़ी आलीशान नेमत अता कई चाहे हा जी चाहे हा त मां जेको आहे दुनियावी कंहिं मर्ज़ जे करे डॉक्टर मूंखे रोके आहे त हेतिरो टाइम ऑपरेशन थींदो 12 कलाकनि खां पाणी बंदि थी वेंदो अॻु में त पोइ उहो मजबूरी में पाणी बंदि थिए हिते त अल्लाह जी मोहबत में पाणी बंदि थिए सो मोहबत जी ॻाल्हि निकिरी आई त अचो त हिकिड़ी नात शरीफ़ ॿुधो